ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له أشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدًا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا قال الله تعالى في شان حبيبه الكريم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله أما بعد فإن خير الحديث كلام الله وخير الهدي هدي محمد صلى الله تعالى عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار فقد قال الله تبارك وتعالى في القرآن الكريم والفرقان الحميد فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم من همزه ونفخه ونفثه بسم الله الرحمن الرحيم إن الذين قالوا ربنا الله ثم استقاموا
ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफ़ू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नतिल्लती कुन्तुम तुअदून नहनु औलियाउकुम फिल हयातिद दुन्या व फिल आखिरह वलकुम फीहा मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फीहा मा तद्दऊन नुज़ुलन मिन गफूरिर रहीम। वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन ज़ाक़ तअमल ईमान रदीतु बिल्लाहि रब्बा व बिल इस्लामि दीना व बि मुहम्मदिर रसूला। हर किस्म जी हम्दो सना सारा किब्रियाई वलाई अल्लाह अहकमुल हाकिमीन अरहमुर राहिमीन अहसनुल खालिकीन रब्बुल आलमीन जुल जलाली वल इकराम के खास जुगाए जेको सारी कायनात जो अकेलो तन्हा खालिक मालिक राज़िक मअबूद बरहक मुश्किल कुशा हाजत रवा कार सादो दस्तगीरा ला तादाद बेशुमार दुरूदो सलाम सय्यदुल कौनैन सय्यदुस सकलैन साहिबे क़ाब कौसैन शम्सुज़्ज़ुहा बदरुद्दुजा हबीबे खुदा अशरफे अंबिया जनाबे मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम जिनके ज़ात अक़दस जिनके अल्लाह रब्बुल आलमीन सारी कायनात जिला रहमतुल लिल आलमीन बनाए करे मबऊस फरमाए वा। हज़रात व सामीन किराम व सामियात, अल्लाह सुब्हानहु व तआला जे कलाम मुक़द्दस कुरान करीम फुरक़ान हमीद मां सूरह हामीम सजदा मां हिक आयतूं तवाजे सामूं तिलावत कंजी सआदत रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिक हदीस सहीह बुखारी मां पेश कंजी सआदत हासिल कई थम। अज जो मौजू जेको आहे उनवान वो आहे तौहीद ते इस्तिक़ामत। रब्बुल आलमीन मुखे इन मौजू जे मुनासिबत सां सही माना में बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं अल्लाह सुब्हानहु व तआला उन जे मुताबिक़ असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हज़रात सामीन व सामियात, मुसलमान थियण आसान आहे पर मुसलमान जी तक़ाज़ा जेके पूरा करन वो तमाम मुश्किल आहिनि। असां त अल्लाह जे फज़लो करम सां मुसलमाननि जे घरनि में पैदा थिया आहियूं जो असांखे इस्लाम जे मुतालिक़ तकलीफ़ुनि सां दो चार कोन थियणो पियो आहे, तकलीफ़ूं कोन ॾिठियूं अथऊं। वरना जेके शुरू जे अंदरि मुसलमान थिया उनजे लाइ मुसलमान थियण मुसलमान सॾाइण अल्लाह जे तरफ़ां हिकु वॾो इम्तिहान हो। अल्लाह सुब्हानहु व तआला उन्हनि माण्हुनि जा तज़किरा जा बजा क़ुरान मजीद में बयान फरमायनि जिन पंहिंजे ज़ालिमाना हुकूमत जे अंदरि ज़ालिमाना दौर जे अंदरि इस्लाम जी दावा कई, मुसलमान सॾायो, अल्लाह के रब तस्लीम कयो। इन जुर्म जे अंदरि
केतरी तादाद में मुसलमान त छा पर अल्लाह तो फरमाए त मुझा नबी कत्ल कया विया। वयक़्तुलून नबिय्यीन बिग़ैरि हक़, तौहीद जी दावत जे अंदाज में अल्लाह तो फरमाए मुझे नबियन के भी कत्ल कयो वियो, उन्हनि खे भी कोन बख़्शे वियो। जिन्होंने जी ताबेदारी कई उन्हनि खे भी तरह तरह जे अज़ाब सां मुब्तला कयो वियो, तकलीफ़ुनि सां दो चार कयो वियो। मुसलमान सॾाइण आसान आहे, इन जे करे जो असांजो मुल्क इस्लामी आहे, असां मुसलमान आहियूं। पर पुछा कयो उन्हनि खां जेके ॿियनि मुल्कनि जे अंदरि कुफ्र बिलाद जे अंदरि उहे जेके इंसो वेठा आहिनि, उन्हनि खां पुछो त तव्हांजो इस्लाम क़बूल करणु या इस्लाम ते हलणु केॾो मुश्किल आहे। अल्लाह सुब्हानहू व तआला उन्हनि माण्हुनि जो बयान थो फरमाए जिन इस्तिकामत हासिल कई, अल्लाह जे रब हुजण में, अल्लाह के रब चवण में इस्तिकामत हासिल कई, मज़बूत थी बीठा। ऐं जिन अल्लाह के रब मञियो, अल्लाह के रब पंहिंजो तस्लीम कयो ऐं अल्लाह के रब सम्झियो। पहिरीं त इहा ॻाल्हि सम्झो त पूरी काइनात जे अंदरि सिवाय कम्युनिस्टनि जे बाक़ी अल्लाह के रब मञीनि था, अल्लाह के रब मञीनि था। हिंदू अल्लाह के रब मञीनि था, ईसाई अल्लाह के रब मञीनि था, यहूदी अल्लाह के रब मञीनि था। प्यारे पैगंबर मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वक़्त अंदरि नबी अकरम अलैहिस्सलातु वस्सलाम मबूस थिया मक्कतुल मुकर्रमा में, जिते 360 बुत नस्ब थियल हुआ। ओहे मुशरिकीन मक्का भी अल्लाह के रब तस्लीम कंदा। ये ना है तो अल्लाह के रब कौन मनीदा हुआ, बल्कि अल्लाह के पंहिंजो रब तस्लीम कंदा हा। सूरतुल मुमिनून जे अंदर अल्लाह तो फरमाए कुल मन रब्बुस समावाति सब, फरमाए कुल लिमनिल अर्दु व मन फीहा इन कुंतुम तअलमून सयक़ूलून लिल्लाह कुल अफला तज़क्करून। मुझा महबूब पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां खां सवाल कयो, ज़मीन ऐं जेको कुझु ज़मीन मां कंहिंजो आहे, सयक़ूलून लिल्लाह, सिगो ई जवाब ॾींदा अल्लाह जो आहे। कुल अफला तज़क्करून, के चओ त पोइ नसीहतूं छो नथा हासिल कयो। कुल मन रब्बुस समावाति सबअ व रब्बुल अर्शिल अज़ीम। ए मुझा महबूब पैगंबर अञा भी सवाल करीन पुछीन, जे अल्लाह सां गॾु ॿिया शरीक बनाए वेठा आहिनि, अल्लाह खे पंहिंजो रब तस्लीम था कनि। इनका सवाल कर सतन आसमान जो रब केरु आहे, अर्श अज़ीम जो रब केरु आहे। सयक़ूलून लिल्लाह, तोखे जवाब ॾींदा अल्लाह। कुल अफला तत्तक़ून, के चओ त पोइ डिॼो छो कोन था। कुल मन बियदिही मलकूतु कुल्लि शैइन व हुव युजीरु वला युजारु अलैहि इन कुंतुम तालमून। इनका सवाल कर कंहिंजे हथ में बादशाही आहे, कंहिंजे हथ में बादशाही आहे जेको माण्हुनि खे पनाह ॾिए थो, उनखां सिवा कंहिं हथ में पनाह कान्हे। जेको पनाह ॾींदड़ आहे उनखां सिवा पनाह कान्हे। ए मुंहिंजा महबूब इनखां सवाल कर, सिगो तोखे जवाब ॾींदा अल्लाह। सयक़ूलून लिल्लाह कुल फअन्ना तुसरून। इनखे चयो त पोइ छो नथा डिॼो, पोइ छो नथा नसीहतूं हासिल कयो, पोइ छा थो तव्हांखे थियो वञे, छा तव्हांजे मथां जादू थो कयो वञे जो इन ॻाल्हि खे सम्झण जे लाइ तयारु कोन आहियो। अल्लाह सूरतुल अनकबूत जे अंदर अल्लाह सुब्हानहू व तआला बयान थो फरमाए, मुंहिंजा महबूब पैगंबर जेकॾहिं इनखां सवाल कयो वेंदो, इनखां सवाल कयो वेंदो, मन ख़लक़स समावाति वल अर्द वलइन सअल्तहुम मन ख़लक़स समावाति वल अर्द व सख़रश शम्स वल क़मर लयक़ूलुन अल्लाह। ए मुझा महबूब पैगंबर जिनखे सवाल कयो वञे, आसमान खे कंहिं पैदा कयो, आसमाननि खे कंहिं पैदा कयो, ज़मीन खे कंहिं पैदा कयो, केरु आहे जेको सिज ऐं चंड खे मुसख़र थो करे। ए मुझा महबूब पैगंबर, ए मुशरिकीन मक्का तोखे चवंदा आहियो सॼो कमु अल्लाह थो करे। वलइन सअल्तहुम मन नज़्ज़ल मिनस समाइ माअन,
फ़अहया बिल अर्द बअद मौतिहा लयक़ूलुन्न अल्लाह। ए मुझा महबूब पैगंबर का सवाल कंदे केरा जो आसमान का बरसात के बरसाए तो मीह के वसाए तो केरा जो मुर्दा जमीन के जिंदा करे तो तवा जिला फसल उगाए तो तवा जिला बन्यू बारा पैदा करे तो ए मुझा महबूब पैगंबर से गो चौंदा अल्लाह। यानी मुशरिकीन मक्का जो अकीदो तो साजो रब अल्लाह हुआ, ये सब कम अल्लाह तो करे, लेकिन उनसा गड उन 360 बुत बनाए रखा हुआ। और ये बुत कहीं जा हुआ, अंबिया जा बुत हुआ, औलिया जा बुत हुआ, अस्पिया जा बुत हुआ, सुलहा जा बुत हुआ, अतकिया जा बुत, अल्लाह जे वली जा बुत बनाए करे उनके अल्लाह जा शरीक बनाईंदा हुआ, अल्लाह के मनीदा हुआ। ये ना है साहब का कौमन में अंदर सा पैगंबर मोकिलियो, अड़ी कौम ही कान जेका जे अंदर सा पैगंबर न मोकिलियो हुजे। वमा अरसलना मिन क़ब्लिका मिन रसूलिन इल्ला नूही इलैहि अन्नहु ला इलाहा इल्ला अना फ़अबुदून। ए मुझा महबूब पैगंबर तो खा पेरी जेके भी रसूल गुजरी चुका, नबी गुजरी चुका, असा सब जे तरफ यही वही कही त मुझी ही इबादत कयो, केजी इबादत कयो, मुझी इबादत कयो। उन सब जे तरफ मु वही कही अन्नहु ला इलाहा इल्ला अना फ़अबुदून, त मुखा सिवा को इबादत जे लायक कोने, महबूब बरहक कोने, मुझी ही इबादत कयो। वलक़द बअसना फ़ी कुल्लि उम्मतिन रसूलन अन इअ्बुदुल्लाह वज्तनिबुत ताग़ूत। अल्लाह फरमा जेके भी रसूल है धरती ते आया, रूह ज़मीन जे मथा आया, अल्लाह फरमा जिन सब रसूलन ये ईमान के दावत नी उअ्बुदुल्लाह, अल्लाह जी इबादत कयो। अल्लाह जे मदे मुकाबले में जिन हस्तन के पुकारियो वने, जेके हस्तियों अपनायूं वयूं उनके छॾे ॾियो, वज्तनिबुत ताग़ूत, हुन नबी नची करे माण्हुनि खे रोकियो। वइला आदिन अख़ाहुम हूदन क़ाल या क़ौमि अब्दुल्लाह वइला समूद अख़ाहुम सालिहन क़ाल या क़ौमि अब्दुल्लाह वइला मदयन अख़ाहुम शुअयबन क़ाल या क़ौमि अब्दुल्लाह। हर नबी अची करे मान खे यही दावत नी अब्दुल्लाह, अल्लाह जी इबादत कयो, अल्लाह खे पंहिंजो रब तस्लीम कयो, अल्लाह सां गॾु ॿिया शरीक न बनायो, ॿिया महबूद न बनायो, अल्लाह खां सिवा ॿियनि खे न पुकारियो, ॿियनि खे न सॾियो। यही दावत हर नबी खणी करे आयो। अल्लाह तो फरमाए उन दावत के पेश नज़र उन पैगाम के पहुँचाण में केतरा मुझा नबी कत्ल कया विया, केतरा मुझा सालिहीन बाना शहीद कया विया। अल्लाह सुब्हानहू व तआला मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो तज़किरो फरमाए, अल्लाह सुब्हानहू व तआला असहाबे करिया जो तज़किरो फरमाए, अल्लाह सुब्हानहू व तआला हर कौम जो तज़किरो फरमाए। अल्लाह तो फरमाए मुझा महबूब पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन गोठ जो किस्सो बयान फरमा, उन गोठ जो किस्सो बयान फरमा जंहिंजे अंदर असां 2 रसूल मोकिलिया सूरह यासीन जे अंदर। और 2 रसूल अची करे उन गोठ वारनि खे चयो असीं अल्लाह जे तरफ़ां रसूल आहियूं, असां तव्हांखे पैगाम था ॾियूं, तव्हांखे सम्झायूं था, असां हिदायत वारा बणिजी करे आया आहियूं तव्हां वटि, तव्हां वटि हिदायत खणी करे आया आहियूं। उन ॻोठ वारनि उनजी तकज़ीब कई, उनखे कूड़ो बनायो। अल्लाह तो फरमाए असां 3 रसूल मोकिलियो, उनजी ताईद जे लाइ हिकु 3 रसूल मोकिलियोसीं। उन चयो त ए मुंहिंजी कौम ही अल्लाह जा रसूल आहिनि, आऊं अल्लाह जो रसूल आहियां, असीं तव्हां वटि दावत तौहीद खणी आया आहियूं, दावत जो पैगाम खणी आया आहियूं, तव्हां सुधरी वञो, तव्हां सम्झी वञो। लेकिन उन्हनि 3 रसूलनि जी तकज़ीब कई, उनखे कूड़ो बनायो। एतिरे क़दर जो नबियनि खे घटि वधि ॻाल्हाइण लॻा, गुस्ताखी करण लॻा, नबियुनि खे नऊज़ बिल्लाह कूड़ो चयऊं, कज़ाब चयऊं, नबी खे जेको आहे सो नऊज़ बिल्लाह मनहूस चयऊं। नबियनि चयो असांजे मथां सिर्फ़ु आहे पैगाम पहुचाइण, असांजी ॿी का बि ज़िम्मेदारी कान्हे, असां तव्हांखे अल्लाह जो पैगाम पहुचाइणा आहियूं, असां मनहूस कोन आहियूं। नहूसत तव्हांजे अंदर ई आहे जो तव्हां हक़ खे ॿुधण जे लाइ तयारु कोन आहियो, हक़ जे मथां हलण जे लाइ तयारु कोन आहियो। एतिरे में झड़प थी रसूलनि सां विढ़ण लॻा। अल्लाह तो फरमाए वजाअ मिन अक़सल मदीनति रजुलुन यसा, हिकु मोमिन शख़्स शहर जे ॿिए किनारे खां भॼंदो आयो, डोड़ंदो आयो, अची पंहिंजे क़ौम खे रोकियईं ऐं चई ए मुंहिंजी क़ौम हिन रसूलनि जी ताबेदारी कयो,
हिन जी पैरवी कयो। ही हिदायत याफ़्ता नबी ऐं रसूलनि ही तव्हां खां कंहिं क़िस्म जो उजूरो कोन था तलब कनि ऐं पंहिंजी क़ौम खे पैगाम ॾिनई, पंहिंजी क़ौम खे पैगाम ॾिनई। छा थो पैगाम ॾे? वमा लिया ला अअबुदुल्लज़ी फ़तरनी व इलैहि तुरजऊन। मूंखे छा थियो आहे, मूंखे छा थियो आहे? वमा लिया ला अअबुदुल्लज़ी, ऐं अल्लाह जी इबादत न कयां जंहिं मूंखे पैदा कयो आहे, जंहिं मूंखे पैदा कयो आहे, ऐं छो न उनजी इबादत कयां ऐं ॿिए जी छो इबादत कयां जिन जे मुतालिक़ मूं वटि का सनद कान्हे, मूं वटि को दलील कोन्हे। मूंखे जंहिं पैदा कयो आहे, जंहिं पैदा कयो आहे, इबादत उनजो हक़ आहे, उनखे पुकारियो वञे, उनखे सॾियो वञे। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी क़ौम खे दावत करे ॾिनी, बुतनि जो इनकार कयई। ही जेके तव्हां बुत बनाया आहिनि इनजी का बि हक़ीक़त कान्हे, ठाहियो तव्हां इनखे था, बनायो तव्हां इनखे, खपायो इनखे, रंग रोगन तव्हां जो कयो, इनखे तव्हां पुकारियो पिया। हुन चयो साला को दलील खणी आई थी? हा। फरमाई बर रब्बुकुम रब्बुस समावाति वल अर्दिल्लज़ी फ़तरहुन व अना अला ज़ालिकुम मिनश शाहिदीन। फरमाई तव्हां जो ऐं मुंहिंजो रब अल्लाह हुआ जी असांखे पैदा फरमायो आहे, जे असांखे पैदा फरमायो आहे उहो ई त असांजो रब आहे। आउं त हिन ॻाल्हि ते शाहिद आहियां। फरमाई रब्बुल आलमीन जेको तमाम जहान जो रब आहे, अल्लज़ी ख़लक़नी फ़हुव यहदीन, जे मूंखे पैदा फरमायो आहे, मूंखे पैदा जे कयो आहे। नबी बि चवे अल्लज़ी ख़लक़नी, जे मूंखे पैदा फरमायो आहे, वहुव यहदीन, उन ई मूंखे सिधो रस्तो ॾेखारियो आहे। वल्लज़ी युतइमुनी व यस्क़ीन, जेको मूंखे खाराए बि थो, जेको मूंखे प्यारे बि थो। रिज़्क़ अल्लाह जी तरफ़ खां आहे, रिज़्क़ अल्लाह थो ॾे, अल्लाह खां सवाइ ॿियो केरु रिज़्क़ कोन थो ॾे। रज़ाक़ अल्लाह हुआ, रिज़्क़ वधाए बि अल्लाह थो, घटाए बि अल्लाह थो। अल्लाह तो फरमाए रिज़्क़ घटाया बि आऊं थो, रिज़्क़ वधाया बि आऊं थो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम छा पियो चई? अल्लज़ी ख़लक़नी फ़हुव यहदीन, जे मूंखे पैदा कयो आहे, जेको मुंहिंजी रहनुमाई करे थो, जेको मूंखे खाराए थो, जेको मूंखे प्यारे थो। वल्लज़ी युमीतुनी सुम्मा युहयीन, वरी ओही मूंखे मारींदो, वरी ओही मूंखे जियारींदो। व इज़ा मरिज़तु फ़हुव यशफ़ीन, जॾहिं आउं बीमार थींदो आहे त शफ़ा बि मूंखे अल्लाह ॾींदो आहे। शफ़ा केरु ॾींदो आहे? अल्लाह। इहो तौहीद जो पैगाम इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी क़ौम ताईं पहुचायो। ही अल्लाह जो वली आहे, नबी जी तस्दीक करे पियो, पंहिंजी क़ौम खे चए पियो त मूंखे छा थियो आहे, पंहिंजे रब जी इबादत न कयां जो मूंखे पैदा कयो आहे, उनजी तरफ़ ई असांखे मोटी वञूं आहे, तव्हांखे मोटी हलूं आहे। वमा लिया ला अअबुदुल्लज़ी फ़तरनी व इलैहि तुरजऊन अअत्तख़िज़ु मिन दूनी आलिहा इन युरिदनि अर्रहमानु बिदुर्रिन ला तुग़नी अन्नी शफ़ाअतुहुम शयअन व ला युनक़िज़ून इन्नी इज़्ज़न लफ़ी ज़लालिम मुबीन इन्नी आमनतु बिरब्बिकुम फ़स्मऊन। पंहिंजी क़ौम खे पैगाम थो ॾे, जेकॾहिं अल्लाह मूंखे पकड़े त मूंखे केरु छॾाईंदो? अल्लाह मुंहिंजी गिरफ़्त करे ऐं तव्हांजे अक़ीदे ते हलां, अल्लाह मुंहिंजी गिरफ़्त करे ऐं अल्लाह सां ॿिया शरीक बनाया, पोइ अल्लाह खां सवाइ मूंखे केरु छॾाईंदो? उन वक़्तु आउं वादे गुमराह थी वेंदुसि, ऐं तबाह ऐं बर्बाद थी वेंदुसि। यादि रखो इन्नी आमनतु बिरब्बिकुम फ़स्मऊन। ए रसूलो, रसूलनि खे बि चवे ए रसूलो, मुंहिंजो त ईमान आहे तव्हांजे रब ते। फ़स्मऊन, मुंहिंजी क़ौम ॿुधो, ऐं मुंहिंजी क़ौम मूं पंहिंजे रब ते ईमान आंदो, हिन पैगम्बरनि खे मूं सचो तस्लीम कयो, हिन जी तस्दीक कई। उन जुर्म जे अंदरि अल्लाह तो फरमाए उन अल्लाह जे मुंहिंजे वलीअ खे उन्हनि शहीद करे छॾियो। छा कयऊं? शहीद करे छॾियो। अल्लाह खे रब तस्लीम करण, ॿियनि सभिनि जो इनकार करण, इन जुर्म में अल्लाह जे वली खे शहीद कयो। सूरह यासीन जे अंदरि इमाम इब्न तैमिया रहमतुल्लाह अलैहि खे गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तार करण खां बाद उनखां पुछा कयो वियो। जवाब ॾींदे इमाम इब्न तैमिया रहमतुल्लाह अलैहि फरमायो, जेकॾहिं तव्हां मूंखे गिरफ़्तार था कयो न, पोइ टे ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त मूंखे ख़लवत मिलंदी, अकेलाई मिलंदी, ऐं अल्लाह जी इबादत कंदुसि, ऐं अल्लाह सुब्हानहू व तआला जी इबादत कंदुसि।
पर जेकरे तवा मुखे के मुल्क बे मुल्क के अंदर मोकले छड़ींदो त उते अल्लाह जी तौहीद जी दावत मान के दी दीन जो वरी उते कम कंदस। या भी इस्लाम के अंदर सयाहत है। जेकरे तवा मुखे मारे छड़ींदो कत्ल करे छड़ींदो त या असांजे लाइ शहादत है। मोमिन मुसलमान हर हाल में कामयाब है, नाकाम कोने। मुसलमान हर मामले में कामयाब है, नाकाम कोने। हिन मोमिन मुसलमान के शहीद कह अल्लाह तो फरमाए क़ील दुखुलिल जन्ना क़ाल या लैत क़ौमी यअलमून। अल्लाह तो फरमाए उते सा परवाज़ थी हुआ उनके शहीद कह उते उते मु जन्नत अता फरमाए छड़ी तवा से फरिश्तन के चो तवा चो जन्नत में दाखिल थी वन, जन्नत में दाखिल थी हुआ पर अरमान रह जी हुआ अरमान। चलो हाय अफसोस का जेकरे मुझी कौम जानिया मुझी कौम के खबर पया त आखिरत केड़ी आलीशान आ, जन्नत केड़ी आलीशान आ, जन्नत जा इनाम केड़ा आलीशान। कौम जो अरमान थस नबी अकरम अलैहिस्सलातु वस्सलाम दावत जो पैगाम आम कयो। सहाबा किराम के अंदर एडी तड़प हुई दीन जी खुसूसन तौहीद जी। छो तौहीद पहिरीं रुकन आहे इस्लाम जो। तौहीद शर्त आहे, तौहीद शर्त आहे। नमाज रोज़ो ज़कात हज मशरूत आहे। तौहीद न आहे न नमाज के कम जी, न रोज़ो, न ज़कात, न हज, न सदकात, न खैरात। जेकॾहिं हू तौहीद आहे ॿिया अमल त हू कामयाब आहे। शर्त पंहिंजे मशरूतनि खे वठी करे सॼो जन्नत में। पर तौहीद न आहे, शिरक जी मिलावट मौजूद आहे और इंसान का नाकाम आहे, तबाह ऐं बर्बाद आहे। नबी अकरम अलैहिस्सलातु वस्सलाम दावत ॾिनी, केतिरे मुसलमान थिया। उर्वा बिन सक़फ़ी रज़ी अल्लाहु तआला अन्हु उथे तो चए तो अल्लाह जे महबूब पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुखे इजाज़त ॾियो पंहिंजी कौम में वञी तौहीद जी दावत ॾियां। नबी अकरम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो न उर्वा मुखे अंदेशो आहे त किथे तव्हांखे क़त्ल न कयो वञे, तव्हांखे इन जुर्म में शहीद न कयो वञे। हज़रत उर्वा रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए तो ए अल्लाह जे महबूब पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझी कौम जेका सक़ीफ़ कबीलो आहे एतिरे क़दुरु मुझी इज़्ज़त एहतराम कंदी आहे जो आउं सुतल हूंदो आहियां न त मूंखे उथारण गवारा कोन कंदा आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उर्वा तुंहिंजी मर्ज़ी। उर्वा वञे थो उते पंहिंजी कौम में, जेका कौम एॾो इस्तक़बाल करण वारी, एॾो अदब एहतराम करण वारी, लेकिन जॾहिं तौहीद जो पैगाम ॾे थो चए थो ही लात कुझु न आहे, उज़्ज़ा कुझु न आहे, उते उनजा बुत पियल हुआ, उते हिकु बदबख़्त उथे थो, नेज़ो हणे थो। उर्वा रज़ी अल्लाहु तआला अन्हु उते जो उते शहीद कया था वञनि। रसूल अकरम अलैहिस्सलातु वस्सलाम सहाबनि खे ख़बर थी पवे, सहाबा ऐं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था हिन क़ुरान जी आयतुनि जो मिस्दाक़ हज़रत उर्वा आहे। हज़रत उर्वा रज़ी अल्लाह तआला हिन आयत जो मिस्दाक़ आहे। नबी अकरम अलैहिस्सलातु वस्सलाम का बाद मुस्लिमा बिन कज़्ज़ाब बदबख्त जे नबूवत जी दावा कई। उन्हें हज़रत हबीब रज़ी अल्लाह तआला खे गिरफ़्तार कयो। ही जेको साबिक़ा क़ौमुनि में जेको शख़्स शहीद कयो वियो उन जो नालो हबीब नज्जार हो। ही जेको शख़्स आहे जेको नबूवत ते पंहिंजी जान कुर्बान करे तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्मे नबूवत ते उन जो नालो भी हबीब हो। जॾहिं मुस्लिमा कज़्ज़ाब उन खां पुछा कई ॾे ख़बर मुहम्मद केरु आहे? हुआ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फरमाई अल्लाह जो रसूल आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फरमाई अन आऊं केरु आहियां? फरमाई मुंहिंजा कन ॿुधनि ई कोन था। फरमाई हुआ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फरमाई मुंहिंजा कन ॿुधनि ई कोन था। फरमाई हुआ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फरमाई आऊं मुंहिंजा कन ॿुधनि ई कोन था। हज़रत हबीब रज़ी अल्लाह तआला जा जोड़ जोड़ कटिया विया,
जोड़ जोड़ कटिया पुछेस तो हुआ जो रसूलुल्लाह जो अने जो कज़्ज़ाब तू कज़्ज़ाब ही कूड़ो ही मुझा कन उधर ही कोन था जरे ओ शहीद कहो सहाबा चयो ही हबीब न हबीब वांगुरो इन आयतुन कुरान जी आयत जो मिस्ताक हो अल्लाह सुब्हानहु व तआला कसमा खड़ी करे बयान फरमातो फरमाए वस्समाइ ज़ातिल बुरूज वल यौमिल मौऊद व शाहिदिन व मशहूदिन क़ुतिला अस्हाबुल उख़दूद अन्नारि ज़ातिल वक़ूद इज़ हुम अलैहा क़ुऊद व हुम अला मा यफ़अलून बिल मुमिनीन शहूद व मा नक़मू मिनहुम इल्ला अन युमिनू बिल्लाहिल अज़ीज़िल हमीद। अल्लाह तो फरमाए आसमान जा कसम बुर्जन वारे सितारन वारे आसमान जा कसम मुखे क़यामत वारे दिहाड़े जो कसम मुखे शाहिद जो कसम मुखे मशहूद जो कसम मोहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुझे अजमत वाली जिंदगी जो कसम मुखे जुमे जो कसम मुखे अरफा जो कसम। अल्लाह तो फरमाए ओ तबाह बर्बाद थिया जिन मुझे बानन के शहीद कयो जिन मुझे बानन के खाइन जे अंदर साड़ियो बाहन जे अंदर साड़ियो। अल्लाह तो फरमाए उन जो जुर्म सिर्फ यो उन अल्लाह अजीज हकीम जे मथा ईमान आंदो सिर्फ अल्लाह ते ईमान आजे जुर्म में उनके खायूं खदू खोटे करे उन बाहन जे अंदर उनके साड़ियो वियो सिर्फ इन जुर्म जे अंदर वमा नक़मू मिनहुम इल्ला अन युमिनू बिल्लाहिल अज़ीज़िल हमीद। अल्लाह गालिब हमीद ते मथा ईमान आने जे जुर्म में उनके साड़ियो वियो जलायो वियो मामूली गाल काने अगु मुसलमान थे। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे वक्त जे अंदर जॾहिं फ़िरौन प्लानिंग ठाही त मूसा ऐं बनी इसराइल खे हाणे क़त्ल करणु खपे उन वक़्तु मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ौम मां ई आले फ़िरौन मां ई मुफ़स्सिर लिखंदा आहिनि को सौटो को मासात हो वो उथी बीठो छा तो चवे कुरान बयान कयो वक़ाल रजुलुम मुमिनुम मिन आलि फ़िरौन यक़्तुलु ईमानहु अतक़्तुलून रजुलन अन यक़ूल रब्बी अल्लाह। एक मर्द मुजाहिद चयो अल्लाह जे बाने जे पंहिंजे ईमान खे लिकाए रखियो लिकियल उन जो ईमान हो त जेको सो पार्लियामेंट फ़िरौन जे अंदर फ़िरौन सां गॾु हो लेकिन ईमान उन जो लिकियल हो मूसा ऐं मूसा जे रब ते उन जो ईमान हो। जॾहिं उन्हनि चयो त हिनखे क़त्ल करणु खपे बनी इसराइल के मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम के हुन चयो छा तव्हां अहिड़े माण्हू खे क़त्ल था कयो जेको चयो थो मुंहिंजो रब अल्लाह आहे अल्लाह खे पंहिंजो रब तस्लीम थो करे इन जुर्म जे अंदर तव्हां हिनखे क़त्ल था कयो। पूरा बरकू तव्हां जे किसे जे अंदर पढ़ंदो अल्लाह सुब्हानहु व तआला जेके हिन जूं ॻाल्हियूं बयान कयूं पंहिंजी क़ौम खे कीअं थो नसीहतूं करे ए मुंहिंजी क़ौम मुंहिंजी ताबेदारी कयो मुझी ताबेदारी कयो अहदिकुम इला सबीलिर रशाद ऐं तव्हांखे सिधे रस्ते ते वठी हलंदुसि या क़ौमी इन्नमा हाज़िहिल हयातुद दुनिया मता व इन्नल आख़िरत हिदारुल क़रार। ए मुंहिंजी क़ौम दुनिया जी ज़िंदगी थोड़े सामान वांगुरु था थोड़ो सामान था हमेशा वारी ज़िंदगी कोन था आख़िरत जो घर हमेशा था है आख़िरत जो घर जेको था आख़िरत में जेका जन्नत आहे बका वारी जन्नत था ए मुझी कौम मुझी गाल मनियो इन्हें फ़िरौन के छड़ियो इन्हें कुफ्र के छड़ियो इन्हें शिरक के छड़ियो मुझी गाल मनियो आ तव्हांखे सिधे रस्ते ते वठी तो वञा। ए मुझी कौम दुनिया जो थोड़ो सामान था आख़िरत वारो हमेशा वारो घर था जे करे तव्हां चङा अमल कंदो मन आमिल सय्यतन फला इज़्ज़ा इल्ला मिसला जे करे तव्हां बुराई कंदो तव्हांखे बुराई जो बदिलो बुराई मिसल मिलंदो पर जेकॾहिं तव्हां मां को मर्द हुजे चाहे औरत हुजे ऐं मोमिन हूंदो त अल्लाह सुब्हानहु व तआला गुनाहनि खे मुआफ़ करे छॾींदो। मन अमिल सय्यतन फला इज़्ज़ा इल्ला मिसलहा व मन अमिल सालिहन मिन ज़करिन अव उन्सा व मुमिन फउलाइका यदखुलूनल जन्नत युरज़क़ून फ़ीहा बिग़ैरि हिसाब। अल्लाह सुब्हानहु व तआला उनखे जन्नत में दाख़िल फरमाईंदो ऐं बग़ैर हिसाब बि उनखे रिज़्क़ अता फरमाईंदो। इते भी इन पंहिंजी तौहीद बयान कई आहे जेका तौहीद सूर यासीन जे अंदर मर्द मुजाहिद बयान कई हज़रत हबीब नज्जार रज़ी अल्लाह ताला व या क़ौमी माली अदउकुम इलन नजात व तदूनकुम इलन नार। ए मुंहिंजी क़ौम मूंखे छा थियो आहे ऐं तव्हांखे अल्लाह जे तरफ़ दावत ॾियां थो तव्हां मूंखे जहन्नम जी बाहि जे तरफ़ दावत ॾियो था आऊं तव्हांखे तौहीद जी तरफ़ दावत ॾियां तव्हां मूंखे शिरक जी तरफ़ दावत पिया ॾियो ऐं अल्लाह जी तरफ़ तव्हांखे दावत ॾियां पियो अल्लाह जी तरफ़ तव्हांखे पुकारे पियो ऐं तव्हां जेको सो मूंखे ग़ैरुल्लाह जी तरफ़ दावत पिया ॾियो तदऊननी लिअकफ़ुर बिल्लाहि व उश्रिक बिही मा लैस ली बिही व अना अदऊकुम इलल अज़ीज़िल ग़फ़्फ़ार। तव्हां मूंखे दावत ॾियो था अल्लाह सां कुफ़्र कयां अल्लाह सां शिरक कयां
अज़ीज़ गफ़ार जी तरफ़। अज भी यही हालत है मुसलमाननि जे अंदर। अल्लाह का सिवा ॿिया कई ख़ुदा बनाया विया, गौस बनाया विया, दाता बनाया विया, दातार बनाया विया, मुश्किल कुशा बनाया विया, हाजत रवा बनाया विया। नूह अलैहिस्सलाम जी क़ौम जे अंदर हिकु यगूस क़ुरान तो चवी वक़ालू ला तज़रुन्न आलिहतकुम वला तज़रुन्न वद्दम वला सुवा वला यगूस व यऊक व नस्रा। उन्हनि में हिकु गौस हो, वो अल्लाह जा बना ही जेके अल्लाह जा वली आहिनि, ए अल्लाह जा बाना आहिनि, अल्लाह जा औलिया आहिनि, लेकिन हिन ज़ालिमनि अल्लाह जा शरीक बनाया आहिनि। असां इन जा इनकारी कोन आहियूं, इन जे विलायतुनि जा इनकारी कोन आहियूं। ये अल्लाह जे जन्नतुनि में आहिनि, अल्लाह जा वली जेके आहिनि, लेकिन हिते ज़ालिमनि अल्लाह जा शरीक बनाया आहिनि। तव्हां ॾिसो फेसबुक व्हाट्सएप ते ॾिसो, उन शेख अब्दुल कादिर जिलानी रहमतुल्लाह अलैह क़बर खे डायरेक्ट पिया पुकारी, सॼी इन बयान खे असांजी मुश्किल दूर करे, असीं पाकिस्तान खां आया आहियूं, फलाणे मुल्क खां आया आहियूं। एॾो शिरक आहे जे अल्लाह खे पुकारियो वञे, क़ब्र वारनि खे ई पुकारियो थो वञे। इहो शिरक हाण जी शिरक आहे, क़दीमी शिरक आहे तमामु। त अल्लाह सुब्हानहू व तआला उन्हनि माण्हुनि जो तज़किरो थो फरमाए जिन चयो असांजो रब अल्लाह हुआ, अल्लाह सां गॾु कंहिंखे शरीक कोन बनायो। मरंदा मरी विया, साड़िया विया, जलाया विया, क़त्ल कया विया, शहीद कया विया, मरंदे मरी विया, अल्लाह सां गॾु शरीक न बनाया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे हिकु दोस्त खे अबू दरदा रज़ियल्लाहु तआला फरमाए थो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे वसियत फरमाई, औसानी खलीली या अबू दरदा इन कुतिलता अल्लाह तुशरिक बिल्लाहि शैयन इन कुतिलता हुर्रिकता। अल्लाह सां गॾु कंहिंखे शरीक न बना जाए, अगरचे तोखे क़त्ल में कयो वञे, तोखे साड़ियो बि वञे, अल्लाह सां गॾु कंहिंखे शरीक न बनाइजे। न अल्लाह जी तौहीद में, न अल्लाह जी रबूबियत में, न उलूहियत में, न अस्मा व सिफ़ात में, न इबादात में, अल्लाह सां गॾु कंहिं मुआमिले में अल्लाह जो शरीक न बनाइजे, चाहे तव्हांखे क़त्ल कयो वञे, साड़ियो वञे, जलायो वञे। अल्लाह तो फरमाए इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह, बेशक जिन माण्हुनि चयो असांजो रब अल्लाह हुआ, सुम्मस्तक़ामू जमी करे बीठा, जमी बीठा, इस्तिक़ामत इस्तिक़लाल सां बीठा। अल्लाह तो फरमाए ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका, जेकॾहिं क़त्ल बि कया वञनि, साड़िया वञनि, जलाया वञनि, ईज़ाया वञनि, हिन दुनिया मां वींदे वींदे अल्लाह तो फरमाए अञा सा परवाज़ कोन थींदुनि। ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका, असांजा फ़रिश्ता हाज़िर थी वेंदा, उन टाइम ते असांजा फ़रिश्ता हाज़िर थी वेंदा ऐं छा चवंदनि, अल्लाह तख़ाफ़ू वला तहज़नू, ए मर्द मुजाहिद तौहीद वारा, अल्लाह सां गॾु ॿिए खे शरीक न बनाइण वारा, मरंदे मरी वे पंहिंजी जान खे क़ुर्बान कई। हाणे ॻाल्हि ॿुध, असां फ़रिश्ता हाज़िर थी विया आहियूं, असां तोखे चऊं था अल्लाह जो पैगाम खणी आया आहियूं, न के क़िस्म जो ख़ौफ़ कर, न ग़म कर, व अबशिरू बिल जन्नह, तोखे उन जन्नत जी बशारत आहे, उन जन्नत जी ख़ुशख़बरी आहे जेको तोसां वाइदो कयो आहे, जंहिंजो तोखां वाइदो कयो वियो आहे। नहनु औलियाउकुम फिल हयाति दुनिया व फिल आखिरह, असां दुनिया वारी ज़िंदगी में भी तोसां गॾु हुआसीं ऐं आख़िरत जे अंदर भी तोसां गॾु हूंदासीं, क़ब्र में भी तोसां गॾु हूंदासीं, हशर में भी तोसां गॾु हूंदासीं, नशर में भी तोसां गॾु हूंदासीं। न दुनिया में असां तोखे छॾियो हो, न आख़िरत जे अंदर तोखे छॾींदासीं, न तोखे क़ब्र में अकेलो छॾींदासीं। जेको अल्लाह खे यादि रखे थो, अल्लाह खे यादि रखे थो, अल्लाह जी तौहीद दिल में अथसि, अल्लाह जो शरीक नथो बनाए, और फ़रिश्ता उन सां दुनिया में भी गॾु आहिनि, उनखे कंहिं क़िस्म जो ख़ौफ़ ई कोन्हे। ऐं जेके अल्लाह जे ज़िक्र खां दूर आहिनि, अल्लाह यादि ई कोन्हे, अल्लाह जा शरीक यादि आहिनि, अल्लाह यादि कोन्हे, अल्लाह जो ज़िक्र कयो वञे त मुंहुं कारो थियो वञे, उन्हनि जो ग़ैरुल्लाह जो नालो वठो वञे, अल्लाह जा शरीकनि जो नालो वठो वञे, जेके अल्लाह जा शरीक बनाया आहिनि, त ख़ुशि थियो वञे। अल्लाह तो फरमाए अहिड़े माण्हू जे मथां असां शैतान खे मुसलत करे छॾींदा आहियूं,
वमन यअशु अन ज़िक्रिर रहमान नुक़य्यिद लहु शैतानन फहुव लहु क़रीन। फरमाए जेके अल्लाह जे ज़िक्र का मुंह मोड़ीन था, अल्लाह तो फरमाए असां जे मथां शैतान के मुसल्लत करियो था जेको उनजो साथी आहे। नबी अकरम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जॾहिं इंसान कब्र जे अंदर दाख़िल थिए थो, कब्र जे अंदर, त ॿ फ़रिश्ता दाख़िल थियनि था, ॿ फ़रिश्ता दाख़िल थियनि था। हिक जो नालो मुनकर आहे, ॿिए जो नकीर आहे। अची करे सवाल कनि था। पहिरियों सवाल, क्वेश्चन नंबर 1, पहिरियों सवाल, मर रब्बुक, तुंहिंजो रब केरु आहे? मर रब्बुक, तुंहिंजो रब केरु आहे? पहिरियों सवाल, तुंहिंजो रब केरु आहे? जेकॾहिं मुसलमान मोमिन मुजाहिद आहे, मुसलमान तौहीद वारो आहे, अहले तौहीद आहे, त चवंदो रब्बी अल्लाह, मुंहिंजो रब अल्लाह हुआ। पर जेकॾहिं अल्लाह खां सिवा ॿिया शरीक बनाया हूंदई, चवंदो हा अल्लाह बि मुश्किल कुझु आहे पर फलाणो बि आहे, अल्लाह भी हाजत रवा है पर फलाणो भी आहे, अल्लाह भी दाता है पर फलाणो भी दातार आहे, फलाणो भी दाता है, अल्लाह भी गंज बख्शिया पर फलाणो भी गंज बख्शिया। जेकॾहिं अल्लाह सां गॾु ॿिया शरीक बनाया हूंदई त पोइ रब्बी अल्लाह कोन चवंदो ला अदरी, चवंदो ला अदरी, मूंखे का ख़बर कान्हे, छो त मुश्किल कुझु आहे कई हुआ, जिते किथे उन मुश्किल कुझु आहे। नबी अकरम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जे शख्स जे अंदर टे ॻाल्हियूं हूंदियूं, उनखे ईमान जी लज़्ज़त महसूस थींदी, ईमान जी मिठास महसूस थींदी। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जे पंहिंजे अल्लाह खे पंहिंजो रब तस्लीम कयो हूंदो, चवंदो रज़ीतु बिल्लाहि रब्बा, ऐं अल्लाह जे रब हुजण में राज़ी आहियां। जेको अल्लाह के पंहिंजो रब तस्लीम करे राज़ी रहियो हूंदो, ॿिए नंबर ते जेको दीन खे पंहिंजो इस्लाम बनाए करे राज़ी रहियो हूंदो, जेको मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पंहिंजो रसूल बनाए करे राज़ी रहियो हूंदो, प्यारे पैगंबर फरमा उनखे ही ईमान जी हलावत, ईमान जी शीरीनी, ईमान जी मिठास ही महसूस थींदी। ॿिए नंबर ते सवाल कंदो, ॿिए नंबर ते सवाल फरिश्तो, मां दीन का, तुझो दीन कहिड़ो आहे? मुसलमान के पंहिंजे दीन जी ख़बर कान्हे त यार मूंखां सवाल त कई गैर मुस्लिम कयो आहे, मूंखे त दीन जी ख़बर कान्हे, हनफी चवां, शाफी चवां, मालिकी चवां, हंबली चवां, सोहरवदी चवां, चिश्ती चवां, कादरी चवां, कहिड़ो ई त मुसीबत चवां, पंहिंजे पाण खे मुसलमान के दीन जी ख़बर कान्हे। फ़रिश्तो बि सवाल करे तुंहिंजो दीन कहिड़ो आहे? और मुसलमानों जे कुरान और सुन्नत के, कुरान और हदीस के पंहिंजो दीन बनाया हूंदो, जे दीन के सहाबा किराम दीन बनायो, जे दीन के ताबई तबा ताबईन दीन बनायो, जे दीन के अइम्मा मुहद्दिसीन दीन बनायो, जेकॾहिं उन दीन के सम्झंदो, उन दीन जे मुताबिक़ हलंदो, याद रखो जवाब ॾींदो दीनियल इस्लाम, मुंहिंजो दीन इस्लाम आहे, मुंहिंजो दीन इस्लाम आहे। ॿुधायो त दीन कहिड़ो आहे? चओ दीन इस्लाम आहे। कब्र जे अंदरि जवाबु ॾियणो आहे क़ुरान और सुन्नत खां ॿियो सिवा ॿियो को दीन कोन्हे, क़ुरान और हदीस खां सिवा ॿियो को दीन कोन्हे, कंहिंजा मलफूज़ात दीन कोन्हे, कंहिंजो फ़िक़्हु दीन कोन्हे, कंहिंजा लिखियल किताब तशरीहात दीन कोन्हे। दीन सिर्फ़ु क़ुरान और हदीस जो नालो आहे, क़ुरान और सुन्नत जो नालो आहे। जेकॾहिं इनखे दीन तस्लीम कंदो त पोइ जवाबु ॾींदो दीनियल इस्लाम। टियों सवाल थींदो मन नबी का, तुंहिंजो नबी केरु आहे? जेकॾहिं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत और फरमान बरदारी कई हूंदी, पैगंबर जी हदीस खां सिवा ॿिए तरफ़ तव्हांजी नज़र बि कान हूंदी, पैगंबर जी सुन्नत खां सिवा ॿिए तरफ़ तव्हांजी नज़र बि कान हूंदी, होते हुए मुस्तफ़ा की गुफ्तार मद्दे किसी का कौल और किरदार, घर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का, तो गले में पहन लो कुर्ता मोहम्मद की गुलामी का। जेकॾहिं वाक़ई मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत और ताबेदारी कई हूंदी त जवाब तव्हांजो इहो हूंदो
मुहम्मदुर रसूलुल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अन्ना मुहम्मदुर रसूलुल्लाह। जवाब यही असा ॾींदा त असांजो नबी मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी असां इताअत और फरमान बरदारी कई वञे थी। अफ़सोस दर अफ़सोस, हैरत दर हैरत आहे त अल्लाह जी इबादत खां सवाइ ॿियनि जूं इबादतूं कयूं थियूं वञनि। जिते अल्लाह खां सवाइ ॿियनि जूं इबादतूं कयूं थियूं वञनि, उते मुहम्मद खे छॾे करे ॿियनि जूं ताबेदारियूं कयूं थियूं वञनि। साईं हदीस सही आ, सुन्नत सही आ, पर मुझे इमाम जो कौल हुआ, मुझे मौलवी जो कौल हुआ, मुझे पीर फकीर जो कौल हुआ। और मुसलमान तो पढ़ो त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह कलमो आ। इबादत तो अल्लाह का सिवा ॿियनि जी पियो करी, अल्लाह का सिवा ॿियनि खे पियो पुकारी, अल्लाह का सिवा ॿियनि पियो घुसड़ी। इताअत जी ॻाल्हि आई, ताबेदारी जी ॻाल्हि आई त मुहम्मद खे छॾे करे तो कई बुज़ुर्ग ठाहे छॾियानि, कई इमाम ठाहे छॾियानि, कई पीर फ़कीर ठाहे छॾियानि, कई तरीक़ा ईजाद करे छॾियानि। मुसलमानो इबादत अल्लाह जी आहे, तरीक़ो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अरबी अंदरि ॿ सवाल ईंदा आहिनि, मन ताबुद व कैफ़ ताबुद। इबादत तव्हां कंहिंजी था कयो, इबादत तव्हां कंहिंजी था कयो। इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन चओ था, इबादत सां अल्लाह जी था कयूं, मदद अल्लाह खां था घुरूं। और मुसलमानो इबादत तव्हां कंहिंजी था कयो, सवाल आहे, जवाब असी अल्लाह जी इबादत था कयूं। व कैफ़ ताबुद, इबादत जेका आहे तौहीद आहे, निमाज़ आहे, रोज़ो आहे, ज़कात आहे, हज आहे, वो कहिड़े तरीक़े सां था कयो। निमाज़ कीअं था पढ़ो, रोज़ो कीअं था रखो, ज़कात कीअं था कयो, हज कीअं था कयो, तरीक़ो तव्हां वटि कहिड़ो आहे। व कैफ़ ताबुद, बाबा असां इबादत अल्लाह जी था कयूं, तरीक़ो सोने पैगंबर मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु ताला हिक शख़्स खे ॾिठो, निमाज़ पढ़ी रहियो, निमाज़ पढ़ण खां बाद तके रहियो, ॾिसी रहियो, निमाज़ पढ़ी करे बस कयाई। सवाल कई, हीअ निमाज़ तूं कॾहिं खां पियो पढ़ी? चई 40 सालनि खां पियो निमाज़ पढ़ा। हज़रत हुज़ैफ़ा नबी जो सहाबी आहे, नबी जो राजदान आहे, चवे थो हीअ निमाज़ तूं पढ़ी पियो 40 सालनि खां, पर जेकॾहिं पूरी ज़िंदगी इहा निमाज़ पढ़ंदे पढ़ंदे मरी में त मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत ते कोन मोई, मिलत ते कोन मोई। तूं निमाज़ कहिड़ी बि पढ़ी? मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु सहाबी खे ॾिठो निमाज़ पढ़ी रहियो, निमाज़ पढ़ी करे आयो, सलाम कयईं प्यारे पैगंबर, फरमाई तो निमाज़ कान पढ़ी, वापसि निमाज़ पढ़। तो निमाज़ पढ़ी कान्हे, सजदा हुआ, रुकू हुआ। हर इबादत जो तरीक़ो मुसलमानों मुहम्मद रसूलुल्लाह जे तरीक़े मुताबिक़, ॿियनि जे मुतलिक़ कान पुछा कई वेंदी त तूं कंहिंजे तरीक़े मुताबिक़ निमाज़ पढ़ी। रसूल असांजो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, असां पंहिंजे पैगंबर खे छॾे वेठा आहियूं। अल्लाह तो फरमाए, हो फरिश्ता चवंदा, नहनु औलियाउकुम फिल हयाति दुनिया व फिल आखिरह व लकुम फिया मा तश्तही अनफुसुकुम व लकुम फिया मा तदऊन। ओ जन्नती, असां दुनिया में तोसां गॾु हुआसीं, आख़िरत में तोसां गॾु आहियूं। जेको तूं चाहींदे जन्नत में तोखे मिलंदो, जेका तुंहिंजी जी चवंदो, जेको तुंहिंजो नफ़्स चवंदो, जेका तूं ख़्वाहिश कंदे अल्लाह सुब्हानहु व तआला जन्नत में तोखे अता फरमाईंदो। नुज़ुलन मिन गफ़ूरिर रहीम, रब रहीम जे तरफ़ां तुंहिंजे लाइ महिमानी महिमानी हूंदी। त मुंहिंजा मुसलमान भाइरो, मौज़ू तवील आहे। असांजो तौहीद जे हवाले सां इहो ई अक़ीदो आहे जेको मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा खे पेश फरमायो आहे। उनजी तर्जुमानी हिकु अल्लाह जो बानो छा थो चवे, अल्लाह जो बानो उनजी तर्जुमानी कीअं थो कहे, हो इबादत का धोखा मखलूक की ताज़ीम न कर, जो ख़ास खुदा का हिस्सा है बंदों में उसे तक़सीम न कर। जो अल्लाह जो हिस्सो आहे न, वो इबादत आहे, उनजे अंदरि कंहिंखे बि शरीक न बणायो। मुसलमानों, अल्लाह सुब्हानहु व तआला तौहीद खे सम्झनि ऐं उनजे मुवाफ़िक़ उनजे मुताबिक़ असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।